अस्सलाम दोस्तों, वेलकम टू द वीडियो। नई वीडियो में तव्हांखे खुश आमदीद चऊं था। दोस्तों कल खां वठी जेको आहे देर की सिटी ऐं पूरे सिंध में जेको आहे बरसाति जारी आहे। हिन टाइम जेका ज़्यादा बारिश थिए थी पई उहा जेका आहे हैदराबाद साइड जेका आहे थिए थी पई, पर लो प्रेशर जेको आहे हिन टाइम जेको आहे घोटकी में दाख़िल थियो आहे। मां तव्हांखे जेको आहे टाइम ॾेखारियां। टाइम थिए थो पियो हिन टाइम जेको आहे 1:58 ऐं मां जेको आहे शहर बि न वञी सघियो आहियां, छो जो वक़्फ़े सां जेका बरसाति आहे उहा जेका आहे जारी आहे। हिन टाइम जेका सूरत हाल आहे इंतिहाई जेका आहे ख़राबु थींदी पई वञे। कल खां वठी जेको आहे लगातार जेका आहे बारिश जारी आहे। बारिश जे करे जेको आहे निज़ाम ज़िंदगी जेको आहे बिल्कुलु जेको आहे मुतासिर थियो आहे। ऐं हिन टाइम ताईं मां पाण बि जेको आहे ऑफिस न वञी सघियो आहियां। वक़्फ़ो मिले जेको आहे ऑफिस बि चकर लायूं था। ऐं वेदर रेडार ते जेको आहे त मां तव्हांखे ॾेखारियां थो त छा सूरत हाल आहे हिन टाइम बारिश जी। वेदर रीडर जेको आहे मां वटि हिन टाइम हैदराबाद जी मौसम जेको आहे शो करे थो पियो। लोकेशन कयूंसि त पंहिंजी जेका करंट लोकेशन आहे त हिन टाइम जेको आहे घाटा बादल जेका बरसाति वारा आहिनि उहे हैदराबाद साइड मौजूदु आहिनि। ऐं हिते जेको अचे थो पियो पिन वारो निशान, इहा लोकेशन जेका आहे असांजी आहे। हाणे चेक कयूं असां जेको आहे हवा जो जेको कम दबाव आहे उहो डिस्ट्रिक्ट घोटकी में जेको आहे दाख़िल थिए थो पियो, एंट्री थिए थो पियो। जिते मुंहिंजी लोकेशन आहे हिते जेको आहे हवा जो कम दबाव जेको आहे दाख़िल थिए थो पियो। हाणे थींदो ईअं जेको सर्कल करे थो पियो मींहुं, उहो जेको आहे चारों तरफ़ खां जेको आहे घोटकी में एंटर थियणु शुरू थींदो, यानी पंजाब वारो ऐं जेको आहे बलूचिस्तान वारो जेको हैदराबाद साइड जेको मींहुं मौजूदु आहे उहो जेको आहे घोटकी जी तरफ़ जेको आहे वधणु शुरू थींदो। ऐं कुझु कलाकनि में जेको आहे ताक़तवर जेको आहे बरसाति जेका आहे स्टार्ट थी वेंदी। त वधीक जेको आहे बरसाति चेक कयूंसि था, टूडे में कयूं था। टाइम ॾेखारे थो पियो 4 वॻे। 4 वॻे जेको आहे मौसमी हालात जेका आहिनि त बिल्कुलु ख़राबु थी वेंदा। 5 खां बाद शो करे थो पई त हिन तरह सां जेको आहे राति जे टाइम बि जेको आहे बारिश शो करे थो पियो। ऐं जेको आहे करंट जेको आहे नाओ कयूंसि था पाण हिन टाइम जेको आहे टाइम थिए थो पियो 2 थियनि था पिया, पर हल्की हल्की जेको आहे बरसाति जारी आहे। हल्की हल्की बरसाति में जेको आहे तमामु घणो नुक़सानु थियो आहे। जेका घाटा बादल अचनि था पिया जेको आहे उन्हनि में जेको आहे तमामु जेको आहे नुक़सानु सामान जेको आहे कैमरे में शायदि न अची रहियो आहे। सामान जेको आहे पंहिंजी सिटी जेका आहे कची आबादी आहे उनजी हालत ॾिसूं था जेको आहे हिकु ॿ घर जेका आहिनि उहे निकिरी विया आहिनि। दोस्तों घर में जेको आहे निकिरी आहियो, पर हाणे जेको आहे रस्ते में जेको आहे बारिश थी पई आहे। हल्की हल्की जेका आहे बरसाति थिए पई। दोस्तों घरों जेको निकितमि त मौसम साफ़ हुयो, पर शहर ईंदे ई वरी बरसाति थी वई। हीअ जेका आहे दाग रोड आहे। तकरीबन जेको आहे 15-20 मिनट जेका आहे तूफ़ानी बारिश थी आहे। फिलहाल जेको आहे बचाव थी आहे। अॻियां वरी जेको आहे तालाब आहे। बेरकी जी हालत जेका आहे तव्हां ॾिसो था फिज़ान का जेको आहे बिरयानी वठांसि थो। बरसाति जेका आहे वरी स्टार्ट थी वई आहे। तो दोस्तों इन वक्त जो टाइम थे तो वो 5 जी करे 22 मिनट थे तो सिटी का जो है तो मैं घर जो वापस अची चुको आहियां। तो
चौधारी ॾिसां थो पियो मुल्क जेको आहे पाणी पाणी थी वियो आहे जाॾे काॾे जेको आहे पाणी बीठो आहे अञा बि जेको आहे बरसाती ककर जेका आहिनि ठहनि था पिया ऐं जेको आहे हेॾे वधनि था पिया ॾेरकी खां अलावा जेको आहे पूरी सिंध में पूरे पाकिस्तान में जेको आहे वस्कार हले थो पियो दुआ कयो जेको आहे हीउ सिलसिलो जेको आहे ख़ैर सां जेको आहे गुज़री वञे तमामु घणी जेका आहे तबाही आई आहे तमामु घणी ज़ोरदार जेका बरसाति थींदी पई आहे उन में जेको आहे तमामु घणो नुक़सानु थींदो पियो आहे उमेद कयां थो तव्हांखे वीडियो पसंदि आयो हूंदो जेकॾहिं वीडियो पसंदि आयो आहे त वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो मिलंदासीं नई वीडियो सां जय ख़ुदा हाफ़िज़।